अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त थरकोल मनसूबे जो बुनियाद मुस्लिम लीग नून जी हुकूमत में रखियो ऐं बिजली पैदा कई वई। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। मरी में कारकुननि खे ख़िताब कंदे नून लीग सरबराह नवाज़ शरीफ़ चयो आहे त थरकूल मनसूबे जो बुनियाद मुस्लिम लीग नून जी हुकूमत रखियो ऐं बिजली पैदा कई। संदसि चवणो त असां ॿियनि जीअं कूड़ हणी दावा नथा करियूं। नून लीग हुकूमत पारां थर में लॻायल मनसूबा अॼु बि हली रहिया आहिनि। नून लीग क़ाइद जो चवणो हो त आऊं कूड़ न आहियां ॻाल्हाईंदो। इलेक्शन खटण या हुकूमत ठाहिण लाइ कूड़ न ॻाल्हाइण घुर्जे। आवाम सां कूड़ ॻाल्हाए वोट न घुरंदुसि। अॻूणे वज़ीर आज़म चयो त हिकु शख़्स हुकूमत में अची क़ौम खे गुमराह कयो ऐं मुल्क खे तबाह कयो। वोटनि लाइ क़ौम सां कूड़ ॻाल्हाए वेसा घाती कई वई। हुन चयो त कूड़ ॻाल्हाए ऐं सरसब्ज़ बाग़ ॾेखारे अवाम सां धोखो कयो वियो। पुट खां पघार न वठण ते मुल्क जे वज़ीर आज़म खे उहिदे तां हटायो वियो। नवाज़ शरीफ़ जो चवणो हो त असां ॻाल्हियुनि ते न पर अमली ख़िदमतनि ते यकीन रखूं था। उहो ई असांजो मक़सदु आहे।